पले मुझो महबूब भी शया भले चलियो चलियो जानी झलकार भी शया समय सुना दुनिया में पले ओ मिठियूं बोलियूं दुनिया दर किरोड़नि ॿियनि कयूं दियूं मिठियूं बोलियूं दुनिया दर किरोड़नि ॿियनि कयूं दियूं मगर मोहब्बत जी गोया गुफ़्तार भी शया समय सुना दुनिया में पले मुझो महबूब भी शया समय सुना दुनिया में पले ओ खथूरियूं खोड़ खुशबू थियूं मगर अतुर अबीरन का खथूरियूं खोड़ खुशबू थियूं मगर अतुर अबीरन का प्रिया वारे पसीने जी वाह हुबकार भी शया समय सुना दुनिया में पले ओ पगन बिल्कुल थो भाया मां आहे महराज मुझे लायो पगन बिल्कुल थो भाया मां आहे महराज मुझे लायो भली काफल कोई कोठे तुझो दीदार भी शया समय सुना दुनिया में पले اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الله رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح يا فتاح سبحانك لا علم لنا الا ما علمتنا انك انت العليم اهدنا الصراط المستقيم صراط الذين انعمت عليهم اللهم صل على سيدنا الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وصحبه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان
الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الله لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सभी जब दरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बंदा आए परवरदिगार उम्मत अहमद नबी दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हब हनफिया दारम मिल्लत हज़रत खलील खाक पाए दो से आज़म ज़ेर साया हर वली अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल दो पट्टा मोहम्मद की गुलामी का मोहम्मद मुस्तफ़ा जन्नत में मोहम्मद मुस्तफ़ा जन्नत में मुस्कुराते जाएंगे फूल रहमत के गिरेंगे हम उठाते जाएंगे हज़रत बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह इरशाद तो फरमाए तक कंधे कशाला के चजा कंधे कशाला के चजा मुखे वेला विच पया में बधे सूरन संदरो हूँ तडूंगर सब डोरिया में ओ समय साथ गड्या में पर पुनो पार न हिकड़ो ॾींदे ॾसु पिरीअ जो ॾींदे ॾसु पिरीअ जो लसलयूं लाणा त खथूरी हाना हितों हो त हलिया वया निहायती वाजिबुल एहतराम बिरादरान इस्लाम मुसलमान भाइरों अजीजों दोस्तों अल्लाह ताला जल्ल जलालहु अमन वालू जे कलाम पाक जी हिक नंढी आयत सबूरी अमा प्यारी जमात जे आडू मुतिलावत आई आ इंशाअल्लाहुल अज़ीज़ उन जो तर्जुमो थोड़े टाइम में बटले मोहब्बत जूं ॻाल्हियूं तव्हां सां ॿुधी करे आखिर में अल्लाह जे हुजूर में सभई दुआ घुरंदासीं त अल्लाह सही तव्हां जी असांजी हाज़िरी पंहिंजे बारगाह में क़बूल व मंज़ूर फरमाईंदो अव्हां खे अल्लाह ज़बान ॾिनी आहे वॾे आवाज़ सां आमीन चओ उन सां गॾु इहा दुआ कयो त
तो अल्लाह ताला तव्हां असांखे जेको कुझु क़ुरान ऐं हदीस जी रोशनी ॿुधाए उन जे मथां अल्लाह ताला तव्हां असांखे अमल करण जी रब करीम तौफ़ीक़ अता फरमाए। जमात सबूरी सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात ये हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जो मीराज शरीफ जंहिंजूं तक़रीबूं महफ़िलूं अवां ॿुधंदा आया आहियूं ॿुधो था पिया इंशा अल्लाहुल अज़ीज़ अॻिते बि ॿुधंदो। उन महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे मीलाद जी जेका महफ़िल तव्हां असां हिते कोठाए करे गॾु वेही करे उन हबीब जी तारीफ़ ॿुधूं था तव्हां असां तारीफ़ जेका कयूं था उहा अल्लाह ही अल्लाह जे हबीब जे रज़ा मदे ख़ातिर आहे। जेकॾहिं असीं तारीफ़ कयूं इहा असांजे लाइ भलाई आहे न कंदासीं त अल्लाह जे हबीब जे शान में को फ़र्क़ु कोन ईंदो। अल्लाह जे हबीब जे सिफ़त सना में को फ़र्क़ु न ईंदो छो त अल्लाह सही फरमायो वरफ़अना लक ज़िक्रक मुंहिंजा सोना असां तुंहिंजे लाइ तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे। उजे जे ज़िक्र खे अल्लाह बुलंद थो करे उनखे तव्हां असां पहुची नथा सघूं पिया ऐं अल्लाह ताला चयो आहे त इहो महबूब जो ज़िक्र कंदा बि उहे जिन खे फ़ाइदो थियो आहे। ज़बान खोल भी कंध न खोल बाबा ज़बान के थोड़ो खोलियो ऐं अल्लाह सही फरमाए त मुंहिंजो महबूब जंदे मां मोकिलियो आहे उन महबूब जी ज़ात बाबरकात जो क़दर बि मुस्लमान मोमिन कंदा। अल्लाह सही कलाम पाक में इरशाद फरमायो तव्हां दुरूद खे पढ़ो त मां तव्हांखे ॿुधायां थोड़ो जे वेझा अचो त बहितर थींदो। थोड़ो वक्त थी सभई दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बाबा गॾिजी दुरूद खे भेरो ॾियो पाण में न ॻाल्हायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मनवालु पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमाया अल्लाह ताला फरमायो लक़द मन अल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। अल्लाह ताला फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना बिला शको शुबा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ईमान वारनि जे मथां वॾो एहसान फरमायो। ईमान वारनि जे मथां इन मो साबित आहे त बेईमान ते एहसान कोन्हे एहसान आहे ईमान वारे ते। केड़ो एहसान अल्लाह ताला फरमायो इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम वो एहसान ही जो उन्हनि जे जिन्स मां उन्हनि जे तरफ़े एक शान वारे रसूल खे रवानो फरमायाई। उन रसूल जो कम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम
उन रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कम हुआ त उन्हनि जे मथां मां अल्लाह जूं आयतूं अचे पढ़ंदो ऐं उन्हनि नापाकनि खे अचे मुंहिंजो मुहम्मद पाक बनाईंदो वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत उन्हनि खे किताब ऐं हिकमत अचे सेखारींदो व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम उन मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जे अचण खां अॻु में जहान वारा खुल्लम खुल्ला गुमराहीअ में हा पर मां पंहिंजे महबूब खे दुनिया जे तख़्ते ते मोकिले जहान खे गुमराहीअ खां बचाए छॾियो मां असां जे मथां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेको एहसान कयो आहे वो अल्लाह सही फरमाए तो एहसान ही आ जो मोमिनन जे जिन्स मां मोमिनन जे तरफ मां रब जी ज़ात शान वाले रसूल खे रवानो फरमायो उन रसूल जो कम कहिड़ो आहे वो अल्लाह जो आयतूं अचे तव्हां जे मथां पढ़ंदो अवां नापाकनि खे पाक बनाईंदो ऐं उन्हनि खे किताब हिकमत अचे सेखारींदो ऐं उन महबूब जे अचण खां अॻु में जहान वारा खुल्लम खुल्ला गुमराहीअ में हा अल्लाह तो चवे पोइ मां पंहिंजे महबूब खे मोकिले दुनिया वारनि खे गुमराहीअ खां बचाए छॾियो गुमराही ऊंदाहीअ जो नालो आहे सुभान अल्लाह माना इन दुनिया में शिरक ऐं कुफर जी ऊंदाही हुई केतरी ऊंदाही जो न्याणियूं जेरियूं पूरींदा हा मुंहिंजा दा जेकॾहिं काई माईअ जो मुड़ुस मरी वेंदो हो त उनखे उन मोल मुड़ुस सां जेरो दफ़न कंदा हा ऐं उनजे माल मिल्कियत में को बि हिस्सो न रखंदा हा अल्लाह जे हबीब तां कुर्बान वञा महबूब आयो दुनिया खे ॿुधायईं त ईअं कोन थींदो अमां न्याणीअ खे ज़हमत था सम्झो पर मां मुहम्मद करीम मुंहिंजो दीन न्याणीअ खे रहमत थो सम्झे उन अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे महबूब तां कुर्बान वञा अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमायो त मां महबूब खे दुनिया जे तख़्ते ते मोकिले करे हिन दुनिया खे मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ऊंदाहीअ मां निजात ॾियारे छॾी आहे रसूलुल्लाह जे ज़रिए सां बिटाई सां फरमाए तो बुरो हुयो बंभोर पर आरीअ जाम उजारिया बुरो हुयो बंभोर अचे आरीअ जाम उजारिया छोरियो चुरण सिखियो ऐं पुनो कयां ऊपोर लाथाई लतीफ़ चए हाड़े धणीअ होर सो आयो सो अतोर जे ॾुखियूं ॾिख विहारिया बुरो हुयो बंभोर इन बंभोर मां जेका मुराद सुणी लतीफ़ वरिती आहे उहो सॼो जहान आहे इन जहान खे लिक करे बिटाई साहब बंभोर जी ॻाल्हि कई आहे त बुरो हुयो बंभोर अचे आरीअ जाम उजारियो उनखे साफ़ सुथरो कयो आहे ख़ूबसूरत बनायो आहे त आमिना जे लाल मुहम्मद बनायो छोरियूं छुरण सिखियो ऐं पुनो कयां पोरो अॻे जेके खटरी हूंदा हा उहे छुर रंगींदा हा कपिड़नि जे मथां मुंहिंजा एॾा चिट साड़ियूं कंदा हा मुंहिंजा उन कपिड़े खे रंगे करे विछाए पोइ उनजे मथां गुल ॿूटा ठाहींदा हा जीअं तव्हां असांजूं अमरियूं भेनरियूं भर्त भरींदियूं आहिनि ठपा लॻाईंदियूं आहिनि पोइ मसुमा बोड़े लॻाईंदियूं अॻे बि छुर ईअं रंगींदा हा
बेटा ऐसा फरमाए तो छोरियों छोरण सिखियो वो छा उहे खटरी कंदा हा यो हुनर जय वट बे होंदो हो वो हुनर हू पांजो पाण वट रखंदो हो पांजे अहलो अयाल खे ॾींदो हो अकरबा परवरी कंदा हा बे कंहिं गरीब खे इहो हुनर कोन मिलंदो हो मता इहो पेट गुज़र करे वठे पर आमिना जो लाल जो आयो त हबीब जी ज़ात बाबरकात उन्हनि खे नवाज़ियो जंहिंजो दुनिया में केर बि कोन हो मोहम्मद उन्हनि खे नवाज़े सुभान अल्लाह छोरियों छुरण सिखियूं ऐं पुनहूं कयाऊं पोर पोर बि ठपे जो नालो आहे सिंधी लफ़्ज़ आहे पुराणो पोइ मुंहिंजा दोस्तो अजीज तो छोरियूं छुरण सिखियूं छुरण सिखी वयूं पर उन्हनि महबूब में नज़र अहिड़ी विझी वेही रहिया जो उन्हनि जे नज़र अहिड़ो महबूब खे पचाए छॾियो जो हुननि जी हर शइ हबीब थी वियो जे उहे छोकिरियूं यतीम में ॿिए ते नज़र कंदियूं त उनखे बि अलाह सां मिलाए छॾींदियूं पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह बाजी ज़बान अथव त रूप पढ़ो बाकी के नाहे त तव्हांजी मर्ज़ी आहे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम छोरियूं छुरण सिखियूं ऐं पुनहूं कयाऊं पोर लाथा ई लतीफ़ चए हाड़े धणी होर इहो हाड़ो बि जबल जो नालो आहे चेतो त लाथा ई लतीफ़ चए हाड़े धणी होर हाणे आयो सो अतोर हिकिड़ो हूंदो आहे तोर छा हूंदी आहे तोर विदायो खंड वग़ैरह वठण गेहूं बसर टमाटा त वो तोर करे ॾींदा हुआ इहा तोर ॿियो आहे अतोर तोर माना ताराज़ीअ में तोरे ॾे अतोर उहो हूंदो आहे जेको बिना तोर बिना हिसाब जे ॾेई छॾे आयो सो अतोर जंहिं ॾुखियूं ॾिख विहारियूं ॾिख बि मुंहिंजा अदा हेॾे पदीन लाड़ जी ॿोली आहे जॾहिं घोट खे मुंहिंजा अदा सिंगारे सेज ते विहारींदा हो अव्हां चवंदा आहियो त फलाणो सेज ते वेठो आहे लाड़ वारा चवंदा आहिनि ॾिख वेठो ॾे सम्झो था महबूब जी ज़ात सभिनी खे सींगारींदा ऐं ॾिनई त बि मुंहिंजे महबूब तोरे कोन ॾिनो सभिनी खे मुंहिंजा दोस्तो नवाज़े छॾियो काबतुल्लाह शरीफ जे अंदर हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह तआला अन्हु जेको हजरत इमाम हुसैन जो फर्जंद आहे काबतुल्लाह जो तवाफ पियो करे उन काबतुल्लाह जे तवाफ कंदे हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन बि करे पियो हिकिड़ो ॿियो हजरत हातिम ताई जो ॾोहिटो हो उहो बि मुंहिंजा दा तवाफ करे रहियो हो हातिम ताई जी नज़र जो इमाम ज़ैनुल आबिदीन ते पई रसूलुल्लाह जे औलाद में त मुस्तफ़ा जो नूर रखियल ॾाढियां चओ आला हजरत फरमाए तो तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरे नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तो है सब घराना नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का सुबह तैबा में हुई
बटता है बड़ा नूर का सदका लेने नूर का आया है तारा नूर का। अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे रसूल। अहले सुन्नत का है बेड़ा पार असहाबे हुजूर। नजना है और ना है इतरत रसूलुल्लाह के सुबह तैबा में हो एक। अब सब जो बटता है बड़ा नूर का सुबह तैबा में हो एक। बटता है बड़ा भले पंहिंजे घर को मसलो तो रसूलुल्लाह जो शान को तहां को सवा ना मदू। नारे रिसालत दुरूद मुझे हबीब ते बुलंद आवाज़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अमा जड़न मानू त बद मज़हब के मौके देना अमा जड़े मानू त भीलन कोलन के मौके देनो आज रसूलुल्लाह दे आंगरू था खड़ा जो त तवा उम्मती कलमे पढ़ण सब पढ़ण वाला सदाण वाला तवा पांजे नबी जो शान न बुधंदो वाणिया जे बुधंदा यहूदी बुधंदा नसारा बुधंदा भील बुधंदा कोली बुधंदा तोखे जे करे अदब एहतराम हुजे त मथो ठके अचे। बेशक एकड़ो कम गलत कयो बयो वरी वेठा मश्करी कयो माना कुरान बुधो न रदो मश्करी कयो। अस्तगफिरुल्लाह जो ख्याल सजी उम्र जिंदगी डगर दे अटो वाले न गुजारी असी में तमा के न चौथा ने चांदो के। बेशक दुरूद मुझे हबीब ते बुलंद आवाज़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। तबा वो घोड़ा ही ब्या थई बोली कि याद करे सजो तमा जे उसे पासे में खोड़ बाब चरियो थोड़े या 32 साल मुके नवाब शाह ध्यान इते खोड़ ता जे पासे फिरंदा पिया घोर ॾियो न बस ता जेको वणे वकयो पांजी घोर वठी हलिया विया क़यामत जे ॾिहाड़े कुट बाई बोली। बेशक क़यामत जे ॾिहाड़े मौलवी न कुट जन ता मुखा पुछो जो रसूलुल्लाह जे मिंबर के खराब करण वाला ये बेदी मुंजा दा नाचू निकरी पया मुंजा दा कन कुरान जो अदब न हया में रसूलुल्लाह जी हदीस असा मुसलमान अदब न कदा से तो केर कदो दा। बेशक सजी जिंदगी पांजी वणायो न खुदा के मनियो मुसलमान हो तो मुसलमान थी हलो सीधे ट्रैक से वठो सही ट्रैक वठो वो ट्रैक तवा के हबीब जे गुंबद खदरा ते पहुंचाए। दुश्मन नाया न को तवा मुझो पानी चोरायो पर यार दुख तो दे नौजवान मानू तवा केड़े पासे अल्लाह छास जो आज दे जमा अमा जमा रोज पोस्ट पढ़ंदो आ त हिन पासे रोज हिकिड़ो जलसो ॿ जलसा टे जलसा इहो सॼो आहे अजी माण्हू को अचे ॾिसे चवंदो रसूलुल्लाह जा आशिक़ सभु मथे उगाड़ा असा एतरो चयो त इहो काफ़ी आहे हद जे अंदर न चवण कंदो मुंहिंजी ज़िम्मेवारी न आहे मां तव्हांखे हक़ जो कदम चई छॾियो बस मुंहिंजी इहा ज़िम्मेवारी आहे अमल करण मुंहिंजी ज़िम्मेवारी न आहे क़यामत जे ॾींहुं ख़ुदा तव्हां खां बि पुछंदो मूंखां पुछंदो मां चवंदुसि मूं चयो अमल न कंदो तव्हांजी मर्ज़ी हाणे पाण मोकिली पढ़ो मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां दुरूद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अरे उम्मती त कहे रसूलुल्लाह जो सरकार फरमायो मरण वारे टाइम ते मुझे उम्मती दे निहार जो भले गुनहगारा ऐबदारा खतादारा अमा रुगो दिस जो सब मरण वारे टाइम ते मां मोहम्मद जो कलमो ज़बान ते जारी थियो तस मां मोहम्मद चवा तो यो जन्नती मन कान
कान आखिर कलाम हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नत। एड़े नबी से वफादारी न तो करी, वो कैसा वफादारी कर दिया? इन्हें से वफादारी कभी ना बादलायो, कभी ना वो वफादारी करिया। अज तो दुरूद पढ़ तो सरकार बुद्धे तो संगर रोड वाला ये दुरूद ता पढ़न जे के मुझे आशिक है सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम सल्लल्लाहु अलैहि या हाणे तवज्जो करे गाल बुझो। तमा के मां गाल पे बुधाई महबूब करीम जी जात वा बरकात जे बचड़े इमाम ज़ैनुल आबिदीन जे फर्जंद हजरत इमाम हुसैन जे फर्जंद ज़ैनुल आबिदीन ते हाकिम ताई जे डोहटे जी नजर जो पई त इमाम ज़ैनुल आबिदीन जो चेहरो मुबारक चोरी जे चंड खां वधीक सुहिणो हो। तवाफ कंदे कंदे जे पासड़ो ॾिने जे ओ नौजवान केरा। इमाम ज़ैनुल आबिदीन लिहारे चेस बाबा तवाफ कर मां भी तवाफ कया। तू भी मकाम इब्राहिम ते नफल पढ़ मां भी पढ़ा। हजरे अस्वद के जुमे तू भी दे मां भी दिया। बाप आबे ज़मज़म तू भी पी मां भी पिया। सफा मरवो तू भी ड्रोड़ मां भी ड्रोड़ा। उन खां पो मथो लहराए एहराम खोले हाली हवाली थियूं था। बिने तवाफ पूरो कयो। जमल वांदा थी वेठा इमाम ज़ैनुल आबिदीन के जे सुना केरा। ज़ैनुल आबिदीन जस पहिरिया तू बुधाए त तू केरा। जैसे मां उन सखी जो डोटो आया जंहिंखे दुनिया सखावत जे करे पूरी दुनिया मुन जी सखा मशहूर आ। मां उन सखी जो डोटो आया जो मुझे डाडे जे घर के 40 दरवाजा। घणा दरवाजा बाबा? 40 दरवाजा हा। एकड़े दरवाजे ता अचे साइल खैर वठे। जे कॾहिं हुनजी पूरी न पवे त भले ॿिए दरवाजे ता घुरे हुनखे खैर मिलंदो। ॿिए दरवाजे ता वठे त हुनखे खैर मिलंदो। इहे चोथे पंजे छहे सते अठे नवे ॾहे 40 दरवाजा वठे। अञा जे कॾहिं हुनजी पूरी न पई आ त वल नवी सवी वरी पहिरें दरवाजे खां शुरू थिए पियो घुरे हुनखे खाली कोन मोटाइबो। मां उन सखीअ जो डोटो आया। ज़ैनुल आबिदीन चयसि उन सखीअ जो नालो छा आहे? जे उन सखीअ जो नालो आ हज़रत हातिम ताई जंहिंजे महलात खे घर के 40 दरवाजा। जी सोना भला हाणे तू ॿुधा। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन तो चए मां उन सखीअ जो डोटो आया जंहिंजे घर रखे माड़ीअ खे दरवाज़ो हिकिड़ो दरवाज़ो हूंदो हुअसि पर मुंहिंजे नाने जे उन सखीअ जे दरवाज़े ते जंहिं बि हिकिड़ो दफ़ो झोली झले तुंहिंजे नाने वटि त 40 दरवाज़ा घुमी अचे पोइ बि हुनजी पूरी न पवे त वल नवी सवें सुबुह खां शाम, शाम खां सुबुह ताईं पियो घुरे। पर मुंहिंजे नाने वटि हिकिड़ो दफ़ो जंहिं बि ख़ैरात घुरे मुंहिंजे नाने एतिरो ॾेई छॾियसि जो वरी क़यामत ताईं ॿियनि खे ॾींदो रहंदो पर पाण खे घुरण जी ज़रूरत ई कान्हे। सीधे त ख़बर भला उहो तुंहिंजो नाने जो नालो छा आहे? उन मां कहिड़े मुराद आ? चवण लॻो उन मां मुराद आ मुंहिंजो नानो मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुंहिंजे नाने जे दरबार मां जंहिं बि जेका झोली ऐं वंड वरिती क़यामत ताईं उहो खुटाए नथो सघे। अदा ॿुधाए त सोणे लतीफ़ वंड वरिती ॻाल्हायो। अॼु ताईं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो मुस्लमान भाइरो 300 साल गुज़री विया, पौणा 300 साल गुज़री विया पर अॼु बि वंड खुटे कान थी। बेटा ऐसा फरमाइंदो आहे जन ॾिनो तन खटियो, जन ॾिनो तन खटियो ॿिया ॿेड़ी दड़ मुठा
पर नींदड़ मुंह ॾिठा जन जा हंध हुज़ूर में ॾिनो किनो न थिए वेतर थिए घणो जियां सरे हम कर चणो जियां भेदाए तीअं भलो थिए ए अल्लाह जे वली अल मुझे महबूब जे दरबार मां उहा मुंहिंजा दावंड वर्तिया जो मुंहिंजा दोस्तो सवे साथ हज़रत कलंदर लाल शाहबाज़ खे थी विया अॼु बि आधी रात जो वॾ ॾींहं जो वञो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह जे वलीअ जे दरबार में लंगर विराज तो पियो मिले थो खैबर खां वठी करे कराची ताईं कराची खां वठी करे पेशावर ताईं तव्हां ॾिसो काथे को यतीम खानो आहे हुकूमत ठारायो त यतीमनि खे मानड़ी मिले गरीबनि खे मानड़ी मिले मुसाफ़िरनि खे को खाधो मिले काथे वीचारा लूंगा लंगड़ा अंधा मंडा काथे खाइल काथे बि मुंहिंजा अदा कोन्हे को ए अल्लाह जे वलीअनि जा आस्थाना आहिनि जंहिंजो केरु कोन्हे उहे वॾी अल्लाह जे वलीअनि जे दरवाज़े ते टुकरो खाईंदा माण्हू वरी चवनि था अल्लाह जा वली छा ॾींदा इहे पाण मोहताज आहिनि इहे कंहिंखे कुझु कोन ॾेई सघंदा अदा तअसुब जी पटी अखियुनि तां लाइ तअसुब वारी ऐनक पंहिंजे मुंहं तां लाइ जेकॾहिं नज़र कंदे त अल्लाह जा वली अॼु बि वंड वंडनि था ॾिठा अब आहे या न बेटा ये साहब झोल रसूलुल्लाह जे आॾो झलियो ॻाल्हायो थोरो ॻाल्हाईंदा हलो बेटा ये साहब फरमाए तो कसर हिक दर लख भाड़ी हिकिड़ी कसर हिक दर लख कोड़े मुंहिंजस खिड़कियो जेॾा कया नज़र तेॾा साजन सामा महबूब जी गुंबद खजरात मुंहिंजा दा हिकिड़ी आहे सेक्रेटरीट सरकार जो हिकिड़ो आहे पर अल्लाह पाक जी ज़ात अहिड़ो त महबूब खे नूर बनायो आहे जे ओलह पवे बीही करे महबूब खां ख़ैरात थो घुरे त उहो ओलह वारो सम्झे थो त सरकार मुंहिंजे साम्हूं आहे जे उतर वारो बीही करे खैर घुरे झोली झले त हू सम्झे थो त सरकार मुंहिंजे साम्हूं आहे जे ॾखण खां बि घुरे त बि चवे थो त साम्हूं आहे ओभर खां बि घुरे त साम्हूं आहे सरकार हिकिड़ो आहे पर फिटाए फरमाए थो जेॾा कया नज़र तेॾा साजन सामा अब सिज हिको आया बटरे सुभाणे 10-11 बजे चजा निकरी मुजादा न गलीअ में भेजा तू चवंदे सिज मुंहिंजे मथां आहे सिकरन वारा चवंदा सिज मुंहिंजे मथां आहे मुंहिंजा दासिम खैरपुर वारा चवंदा सिज असांजे मथां आहे सांगर वारा चवंदा पाकिस्तान वारा चवंदा सिज असांजे मथां आहे हिंदुस्तान बांग्लादेश वारा श्रीलंका वेस्ट इंडीज वारा जर्मनी जापान वारा चवंदा सिज असांजे मथां आहे मक्के मदीने वारा चवंदा न न न न असांजे मथां आहे सिज त हिकिड़ो आहे या सिज जी लताफ़त जो आहे हिकिड़ो पर हर हंध ते हाज़िर आहे पर सिज खे बि रोशनी आमिना जे लाल जे सदके मिले लतीफ़ चए थो मुंहिंजो मोहम्मद बि गुंबद खज़रा में वेठो पाना पर जाॾो जेको सॾु करे थो सम्झे थो त मोहम्मद मूंखे सॾु ॾेई रहियो छा ख्याल आहे सिज खे बि रोशनी सरकार जे करे मिली आहे न अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निहि व सिराजम मुनीरा وبشر المؤمنين بأن لهم من الله فضلا كبيرا
अल्लाह ताला फरमाए तो कई बजे खबर बुधाण वारा महबूब बेशक असां तोखे मोकिलियो हाज़िर नाज़िर बनाए व मुबश्शिरा ऐं खुशखबरियूं ॾींदड़ करे व नज़ीरा तव्हां खे ॾेजारींदड़ करे मोकिलियो व दाइयन इलल्लाह अल्लाह जे तरफ़ ॾे सॾींदड़ करे बेइज़्निही उन जे इज़्न सां व सिराजम मुनीरा ऐं रोशन सिज बणाए तोखे मोकिलियो छा करे मोकिलियो रोशन सिज अहिड़ो महबूब जो सुभान अल्लाह साहबी था चवनि असां सरकार जे चेहरे अनवर ॾे ॾिसंदा हुआसीं त ख़ुदा जो कसम ईअं महसूस थींदो हो त मुस्तफ़ा जे चेहरे में सिज उभरियो बीठो सुभान अल्लाह तकलीफ़ न थिए थियो ये समझदा हसे पर सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अदा पाण त महबूब नूर पर अल्लाह जो हबीब जे चाहे त मुजादा बे खे भी नूर पाण बणाए छॾींदो हज़रत जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैहि मसनदी में लिखियो त हिकड़ो अरब जो इलाइको हो बयाबान उते हिकड़े काफिले जो पानी खुटी छा थियो पानी खुटी वो बेचारा एतिरो परेशान जानवरनि समेत उठ घोड़ा खच्चर हाथिया आखिरकार हुननि जी बस ज़िंदगी ताणी हथ धोई वेठा उन बयाबान में ओजदो रसूलुल्लाह ज़ाहिर थी सरकार के मनी कावड़िया का कोन आयो न तमाम वडड़ा तवज्जो कयो ऐं ज़बान खोले सुभान अल्लाह चओ महबूब जी ज़ात बाबरकत फरमायो मां आयो आया हबीब करीम निहारियो छा ॻाल्हि क़िबला पानी खत्म थी वियो हिते त सिकोहन में महलन में भी पानी नजर को नथो अचे अल्लाह जे हबीब फरमायो ओ सुहरा अली लब्बैक या रसूल अल्लाह फलाना साहब आया पाण फरमान था हेरे ख्याल कयो एकड़ो जबल जो टेलो हो एकड़ो जबल हुंदो तमाम वडो न पर हल्को जबल पाण फरमान था इन जबल जे परे पासे जबल जे परे पासे ॾांहुं हिकिड़ो हबशी आहे उठ ते थो वञे पाणी खयो वञो सहाबो इनखे हेॾे वठी अचो कंहिंखे सरकार फरमायो चो सहाबन खे कंहिंखे बाबा सहाबन खे सरकार फरमायो सहाबी चवनि सा त या रसूल अल्लाह हे जबल जी टकरी आहे हेॾी सारी इन जे पोठो तुंहिंजी नज़र कीअं पई ॻाल्हायो त अकुल जा जेके नाबीन आहिनि न उहे चवंदा आहिनि त नबी खे भित जे पुठियां जी ख़बर कान्हे हुते जबल जी टकरी आहे सरकार फरमाता इन जबल जे टकरी जे परे पासे न उठ ते हिकिड़ो हबशी गुलाम वञे थो जेको पाणी जूं खलूं खई थो वञो मां मोहम्मद ॾिसी रहियो आहियां वठी अचो जंहिंमहिल सहाबी विया ॾिठो त वाकिर खयूं थो वञे वञी पहुता हज़रत अली साईं हुनखे बीहारियो हकल करे त बीह रहो हज़रत अली खे मञी रहियो अलाए कोन मञी रहियो मञींदा हो सोने अलीअ खे ओ अले अले कर मोमिन दिल ठरे पवंदे अले अले चओ मोमिन दिल ठरे पवंदे दिल ठरे त मदीने वाग वरी पवंदे अल्लाह वरी पवंदे अले अले कर मोमिन अले अले कर मोमिन दिल ठरे पवंदे दिल ठरे त मदीने वाग पवंदे अल्लाह वरी पवंदे ओ दुश्मन ले जा बाहे तो बारे ओ दुश्मन ले जा बाहे तो बारे बारे नारिया झटे परी पवंदे अल्लाह करे पवंदे अले अले चओ मोमिना दिल ठरे पवंदे
ओ मोहब्बत इनमें मरतब है सरा ओ मोहब्बत इनमें मरतब है सरा अगियों खुली दीदार जी दरी पवंदे अल्लाह दरी पवंदे अले अले कर मोमिना अले अले कर मोमिना हज़रत अली सही हक़ल करे बिहारिस पान फरमायो हले काडे हला जीतो के रसूलुल्लाह सदे थो जे मां त उनके सुञाणाई कोन थो जे सुञाणे न सुञाणे पर हलणो पवंदो केबला मुंहिंजो न सां कुझु न वञे मां फलाणे माण्हूअ जो गुलाम आहियां कल मां हिन टाइम ते तां निकितो हुअसि अॼु हिन टाइम ते मां मोटियो आहे एतिरो पाणी परे आहे हज़रत अली साईं चए थो हले थो या असां कारवाई कयूं सुभान अल्लाह हल शराफ़त सां त ठीकु आहे न त कारवाई कयूं पीर गुलाम मुजद्दिद सरंदी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो त वो चवंदो त अली साईं जैसे हली थो या उठ समय से लोड उॾाए त जबल खां परियां सरकार वटि पहुची जे हला तो वठी आया सरकार जे आॾो अॼु परेशान या ॿुधा सुभान अल्लाह हबीब फरमाए त तूं परेशान न थी असां तो को बि शइ न खसींदासीं तू बस औरते या ये जेका पानी पानी जी मश्क खली थई न इन जो रुगो मुंह खोल उन मुंह खोलियो हबीब जी ज़ात पांजो हथड़ो मुबारक उन खलीअ जे मुंह ते हीअं रखियो सुभान अल्लाह हथड़ो मुबारक रखियो पाण पानी वहणु शुरू थियो सरकार फरमाईंदा हाणे भरींदा वञो अचे मुंहिंजा त मखलूक गॾु थी आ उन्हनि साम मरिया हिन उठनि खे पीआरियो घोड़नि खे पीआरियो आहे गॾ खच्चर उन्हनि पीतो पंहिंजा खलियूं मश्कूं भरियो अथऊं पाण तड़ कयो अथऊं सरकार उन्हनि पाणी भरे बस कयो चवण लॻा कि भला बस सरकार पंहिंजो हथ मुबारक हटायो हबीब जी ज़ात फरमाइनि था हबशी ॾिस मूं तुंहिंजे पाणीअ मूं हिकिड़ो कतरो बि न खयो हबशी पाण परेशान थी त हिकिड़ो हेतिरो समन जे तादाद में तो उठे घोड़ा गड्ढ खच्चर माण्हू पाणी एॾो खटे कतरो बि घटि न रहियो सरकार के जी सोना भला जाने एडी मेहरबानी कई थी त कलमो भी पढ़ाए हबीब जी ज़ात कलमो पढ़ाए पाण फरमायो त तुझे अंदर खे त उजारिया थो पर मां मोहम्मद करीम तुझे चेहरे मुबारक के गुजारे थो छॾे सरकार पंहिंजो नूरानी हथ मुबारक जो हुन जे मुंह ते घुमायो त हुन वो ईअं पियो चमके जे चोॾीअ जो चंड चमकंदो सरकार फरमाए त पाणी पंहिंजो खण ऐं वञ पंहिंजे आका वटि मां तव्हांजो कतरो बि को न खयो आहे हाणे उठ ते हलियो मंज़िल तय कंदो साम्हूं जो उठ पे आयो त हे त हबशी हो न हिन जो रंग सादड़ो हो उन्हनि मालिक जे माण्हू ॾिठो त असांजो गुलाम वियो कल पाणी भरण जे लाइ हाणे हे त अलाए असांजो गुलाम मारिजी वियो अलाए चाहे त चोॾीअ जे चंड खां वधीक हसीन पियो हुजे पक इन पाणी में फुर कयो आहे उठ में फुर कयो आहे वो डंडा खणी पहुता अॻिते जमल साम्हूं आया त हबशी गुलाम हक़ल कई त साम्हूं मां आया जी तूं नाहे असांजे हबशीअ जो रंग कारो हो जी बराबर हुन जो रंग सादो हो पर कारीगर जो हथ लॻी वियो मां फलाणो आया फलाणे जो पुटु आहियां मुंहिंजो नालो फलाणो आहे फलाणे जो गुलाम आया सभई वठी करे पकड़े हुनखे पंहिंजे आका वटि वठी आया हुन चयो छा ॻाल्हि आहे ॿुधाई ॻाल्हि असुल सॼी हक़ीक़त करे ॿुधायई कि इहो मुंहिंजो कमाल न आहे पर आमना जे लाल मोहम्मद करीम जे हथ मुबारक जो सुभान अल्लाह उन चस ठीक है यार को असा के भी वठी हल त असा में कलमो पढ़ियो सो हबीब जी ज़ात बा बरकत रुगो पान नूर कोन आहे पर नूर गर्रा
हबीब जी ज़ात देखे नूर उठाही दो दिया पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या दादे सल्लल्लाहु अलैहि या सल्लम अलैहि या हबीब अल्लाह हबीब जो हथड़ो लगी वने न सही केड़ो पार थी हर शय वारन मुबारक जे चोटी का वठी करे पेरन मुबारकन जे नहंतई मुस्तफा नूर